सिंध जा मोती तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमन। अॼु ॾाढो मुनफरिद प्रोग्राम तव्हां सभिनी दोस्तनि लाइ। अॼु आउं तव्हांखे मटियारी जे उन्हनि चाचनि सां, उन्हनि पोड़नि सां, उन्हनि जवाननि सां, उन्हनि दोस्तनि सां मिलाईंदुसि जिन वटि हिन जदीद दौर में बि मोबाइल जहिड़ी मशीन कोन्हे। जे मोबाइल उन वटि हूंदो बि त उहो बिल्कुलु कीपैड वारो, जंहिंमें सिर्फ़ु तव्हांखे लफ़्ज़ मिलंदा, पर न हुन में ऑडियो वाइज़, न हुन में को वीडियो वाइज़ का बि शइ तव्हांखे न मिलंदी। अचो त उन्हनि दोस्तनि सां ॻाल्हायूं था, उन्हनि जो तारुफ़ उन्हनि जे वाताई करायूं था ऐं पुछूं था कुझु पुराणे वक़्तनि जूं यादूं, कुझु माज़ी, कुझु हिन वक़्त जी हालतूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीकु आहे चाचा, ख़ैरियत आहे? वालेकुम सलाम। चाचा पहिरीं त पंहिंजो करायो तारुफ़ ताईं। तारुफ़ आऊं हाजी अलानो ज़ात मीरबर वेठल हिते तुंहिंजे पारे में। ठीकु आहे, ॼामो जेको तव्हां पुछंदो। हा ठीकु। चाचा छा पिया कयो हिन वक़्तु ऐं माशाल्लाह केतिरी उमिरि आहे, कुझु पुराणे दौर जे बारे में ॿुधायो। उमिरि असांजी तक़रीबन 65 साल थींदी। ठीकु आहे, 60 65। ऐं हिन वक़्तु असीं पंहिंजो माल जो धंधो, मेन जो वापारु गुज़र सफ़र कंदा आहियूं। अलाह साईं उन मां ॾिनो आहे ऐं ॾींदो मुंहिंजो परवरदिगार। केतिरी औलाद वग़ैरह केतिरी आहे चाचा, कुझु उन जे बारे में? शादी हिकिड़ी आहे, ॿ आहिनि, टे आहिनि? शादी असांजी हिकिड़ी आहे। ठीकु आहे, ऐं उन मुंहिंजा औलाद आहे, पुटु आहे जंहिंजो नालो शहबाज आहे। हिकिड़ो ई औलाद आहे? हिकिड़ो ई औलाद आहे। पहिरें टाइम में शादियूं इलाही कंदा हुआ, ख़ासि करे पाण वटि सिंधी, या सिर्फ़ु इहे चवण जूं ॻाल्हियूं आहिनि, ईअं कोन हो? असांजो दिलि जो त शादी मर्द जी हिकु आहे ऐं उन हिक सां पूरी हयाती गुज़री वञे त बहितर आहे। हिन वक़्तु तव्हां ॿुधायो माल जो वापारु वग़ैरह कंदा आहियो, मेयूं वग़ैरह बि हूंदियूं, फसल वग़ैरह बि हूंदा। हीउ जेको मौसम हले पियो, हिन में फसल कहिड़ी सुठी आहे ऐं कहिड़ी मतिलबु उपत ॾींदी? फसल हींअर कणिक आहे, तूरे जो आहे, ऐं पोइ खाराइण वारो त ख़ुदा जी ज़ात आहे। ठीकु आहे, कंहिंखे पिनाए, कंहिंखे खिलाए, हुनजी मर्ज़ी आहे परवरदिगार जी। चाचा तव्हां ते बि को अहिड़ो वक़्तु आयो त पोज़ीशन ॾाढी ख़राब थी वई हुजे ऐं नुक़सान इलाही खाधा हुजनि? उहो वक़्तु त इलाही डिघी कहाणी आहे। डिघी कहानी आहे, असांजे बचपन इलाही आहे। ऐं तव्हां जेको पुछणु चाहियो तव्हांखे चंद तव्हांखे ॿुधायो। मोह शिदी वारो दौर मटियारी जो कारो दौर हो या सुनहरी दौर हो? मोहबती जो दौर मोहबत सां असांजी बचपन खां वठी भाबंदी गुज़री। घर असांजा थोरा वेझा हुआ, नंढड़े हूंदे खां वठी पछाड़ीअ ताईं गॾु रहियासीं। अलाह कयो त रहिजी आई ऐं उन सां गुज़ारियोसीं वक़्तु। बाबा उनखे तुर बि मूं हथनि सां विहारियो। अच्छा, मूंखां साल वॾो पर भॼी वियो तुर जो ॿुधी। उनखे कोसर बि ॿियारी मसीद ख़बर आहे, उन्हनि में अंदरि लिखी वियो, हुनखे ॻोल्हे ख़बर मां ॼाण तरह कढी। धारन वारे पासे आयो छो इहो, कीअं आयो, कुझु इन जो पस मंज़र चाचा? इहो कुदरत जी मर्ज़ी आहे। लिखियो मंझंदरार कलम क्यारी न वहे। इंसान जे जेको तक़दीर में लिखियलु आहे उहो भोगणो आहे, ॾिसणो आहे। अच्छा, हुनजी शहीद चऊं उनखे, या मतिलबु मरी वियो त पुलिस जॾहिं मतिलबु हुनखे मारियो त ज़ाहिर धोखे सां मारियो या साम्हूं खां गोलियूं वोलियूं लॻायूं? मुक़ाबिलो थियो। अच्छा, मुक़ाबिलो। या कन्फर्म ख़बर आहे असांखे। मुक़ाबिलो थियो रेंजर्स जो, जंहिंमें हुनजो ॾींहुं पूरो उन में दुनिया छॾे वियो। अच्छा, जंहिं ॾींहुं गुज़ारे वियो मटियारी जो माहौल कीअं हो, थोरो हिन जे बारे में ॿुधाईंदो? माहौल मटियारी जो 5 सॼणा त 5 दुश्मन बि। जेके सॼणा उन्हनि खे दुख बि रहियो, जेके दुश्मन उन्हनि खे ख़ुशी बि रही। ॿिए दोस्त सां ॻाल्हाईंदासीं, गॾु आहे असां सां साईं सां ॻाल्हाईंदासीं। साईं ॻाल्हायो सर, सलाम करो। ॿियो कुझु कोन्हे, खादिम से मंगवाइणो आहे। चलो अधे के अधे ॿिए सां था ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम दादा। साईं कुझु तारुफ़ कराइजो पंहिंजो पहिरीं। मेमन नालो त हूंदो पूरो? हबीबुल्लाह मेमन। छा कंदा आहियो साईं? साईं माल जो वापार, माल जो भाड़ो। तव्हां सां बि साॻियो सवाल। शादी हिकिड़ी, 2 3? शादी हिकिड़ी आहे। ॿी जो भला कॾहिं शौक़ु पैदा थियो शादी जो? न, कॾहिं बि न। औलाद केतिरी आहे माशाल्लाह? औलाद 10 ॿार आहिनि माशाल्लाह। अच्छा, पहिरें टाइम ईअं हूंदो त हिकिड़े मर्द खे 10 ॿार, 15 ॿार, 20 ॿार। हिन वक़्तु इहा घटिताई छो थी वई आहे?
ख़ुदा जाने छोकिरी अथनि घटि ताईं बाक़ी असांजे शेड्यूल में त शादी हिकिड़ी आहे मर्द आहे अच्छा अच्छा ॿी शादी सही कान्हे तव्हांजी भला दोस्ती यारी घणनि सालनि खां आहे ऐं कीअं दोस्ती यारी तव्हांजी पाण में थी असीं नंढड़े हूंदे खां गॾु आहियूं नंढे हूंदे सम्झा जेका सम्झड़ा हिकु माण्हू थियो नेटे खां गॾु आहियूं अच्छा दोस्त जेको ॿुधाईंदा त हिन वक़्तु बि तव्हां वटि मोबाइल जहिड़ी शइ न आहे जे आहे बि नंढो कीपैड वारो मोबाइल इन में वाकई सचाई आहे सची ॻाल्हि आहे हिन में पोइ इहो कीअं बग़ैर मोबाइल जे हिन जदीद दौर में ताईं कीअं रहो पिया आसानी सां असांखे मज़ो आहे हिन शइ में हिन में नथो अचे मज़ो सम्झो था त मोबाइल हिन दौर में पंहिंजाइप ऐं हिक ॿिए सां ॻाल्हाइण ख़तमु करे छॾियो आहे ईअं आहे मोबाइल असीं रखूं ई था ॻाल्हाइण लाइ सही सो असां वटि आयो नंढड़ो नंढड़ी वारो हेॾड़ी वारो नंढड़ो 15 सां वारो अधे सां ॻाल्हाईंदासीं अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो तव्हां हिननि सभिनी दोस्तनि में जवान आहियो कीअं भला हिननि जो दोस्ती यारी हले पई कीअं महफ़िलूं सजनि पियूं कुझु इन जे बारे में ॿुधायो फर्स्ट क्लास बस सॼो ॾींहुं अचूं था कचहरी करियूं था ॾींहं जो सभु को पंहिंजे कमकार सां आहे भाऊ किथे कम सां हू पंहिंजे ॿनी ॿारे सां बाक़ी राति जो अचूं था कचहरी भाऊ वारनि सां पुराणा तालुक आहिनि असांजा भाऊ वारनि जा पंहिंजा पाण में नंढेला खां वठी वास्ता आहिनि असां वटि ॼमार जे हिसाब सां असांजा 15-20 सालनि खां वठी वास्ता आहिनि अच्छा ॿियो भला केरु केरु मिस आहे तव्हांजी हींअर हिन वक़्त जी कचहरी में कुझु संगत असांजी घटि आहे अॼु कुझु घटि आहिनि हूअं तक़रीबन केतिरा दोस्त आहिनि सभु 4-5 माण्हू घटि आहिनि 4-5 माण्हू घटि आहिनि अच्छा इस सियारे में ही तव्हांजी गैदरिंग वेहंदी आहे या गर्मी में बि इन ई हिसाब सां वेहंदा कंदा आहियो असां तक़रीबन वेठा हूंदा आहियूं शाम जो ॾींहं ॿिनि ॿारनि तां फ्री अचूं था राति जो पोइ हिन टाइम ताईं 10 ताईं 11 ताईं 12 ताईं वेहूं था रोज़ पोइ वेठा कचहरी करियूं पाण में हलो सूर वञूं था हिक ॿिए सां गुल मोहम्मद चांहि वारो ॾाढो मशहूर मटियारी में चांहि वारो होटल ख़बर आहे सभिनी खे ज़ाहिर गुल बि तव्हांजो संगती आहे ऐं गुल छा था लॻो हिन संगतीअ वेहण सां ज़ाहिर थोरो तव्हांजी रोज़ी में बि इज़ाफ़ो थींदो हूंदो ऐं दोस्तनि सां ख़बरचारूं सुठियूं थींदियूं आहिनि भाई पुराणे जुगा माण्हू आहिनि कचहरी ते अचनि था कचहरी सुठी कंदा ऐं पुराणियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था धंधो दारी हूअं ई हले पियो पर कचहरी भले पई संगत भले पई संगत ज़ाहिर मिस को दोस्त हिननि मां थींदो हूंदो त पोइ उनखे भला सॾींदा फोन करे सॾींदा वग़ैरह पोइ वरी फोन कयो घुराईंदा आहियूं त या ख़ैर ख़बर वठंदा आहियूं दोस्त असांजो केॾांहुं जो असांजो दुकान वारो आसिफ अने के गोरे आसिफ कहिड़ा हाल ठीकु आहियो आसिफ तव्हांजी दुकान जे ॿाहिरि माशाल्लाह कचहरी रोज़ ऐं मचंदी आहे असां त सोचियोसीं त अॼु भला हेॾा जो थी दूं पियो लॻे साईं हेॾा जो हा कीअं थी लॻे भला हिननि जी कचहरी ऐं कुझु सिखण मां मिलंदो आहे हिननि दोस्तनि मां तव्हांखे माशाल्लाह सब कुछ मिले थो मोहब्बत मिले थी माशाल्लाह सुकून मिले थो न ईंदा आहिनि त माना मज़ो ई न ईंदो आहे मज़ो न ईंदो आहे ज़बरदस्त माशाल्लाह न ईंदा आहिनि माशाल्लाह दोस्त कुछ हिते ईंदा आहिनि रोज़ जेसिताईं नथा अचनि तेसिताईं सुकून नथो अचे माना तव्हांजो भला तव्हांजो कारोबार कीअं पियो हले छा छा तव्हां वटि अवेलेबल हूंदो आहे इहो बि कुझु असां व्यूअर्स खे ॿुधाईंदो अल्लाह शुक्र आहे माशाल्लाह मोबाइल जो दुकान आहे मोबाइल तव्हांखे मिलंदो दॿो बैग मिलंदो ठीकु यूज़ में मिलंदो ऐं हार तव्हांखे मिलंदा VIP नमूने हार अवेलेबल आहिनि हर शइ मौजूदु आहे पाण माशाल्लाह जी जी महिरबानी ॿियो को दोस्त ॻाल्हाईंदो व्यूअर्स को शेर चाचा का ॻाल्हि ॿुधाइजो चाचे का अलाने का शेर थी वञे हिकिड़ो हा हिकिड़ो बाबा जाए शहर माइक वठो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जिथे तव्हां छॾियूं उते ई आहिनि अखियूं अब्दुल लतीफ़ चए बेदर वाजाइनि जे बेदर वाजाइनि त कधी कावन खे ॾिया हिकिड़ो ॿियो थी वञे हिकिड़ो ॿियो थी वञे हिकिड़ो हाणे मूंखे वरी यादि आराम सां यादि कयो परवाह न आहे आराम सां यादि कयो आराम सां यादि कयो मूंखे विसरी व्यूअर ॾाढो मज़ो हूंदो आहे अहिड़ियुनि कचहरियुनि में अहिड़ियुनि मच कचहरियुनि में ऐं सम्झां थो त जेके दोस्त मुंहिंजा हींअर प्रोग्राम ॾिसंदा हूंदो उहे हिन प्रोग्राम में इंजॉय कंदा हूंदो छो जो सर्दी जो मौसम आहे ऐं दोस्त सभु पुराणा वेही हिक ॿिए सां ॻाल्हियूं हिक ॿिए जो ॾुख सुख अच्छा ईअं थींदो आहे चाचा ज़ाहिर आहे हिक ॿिए जी मदद बि थींदी हूंदी पोइ पैसे ॾोकड़ सां या ॿिए के कमकार सां इहे शयूं बि थींदियूं आहिनि लाज़मी जी जी बिल्कुलु थींदो न या हिकिड़ी इंसानियत आहे इंसान सां जे मदद न करे त उहो इंसान ई कोन्हे इंसान ई कोन्हे बाबा अॼु जे नौजवान लाइ को मैसेज तव्हांजे तरफ़ां अॼु जे नौजवाननि जे लाइ मैसेज इहो आहे त पाण में भाउर थी रहनि
पाण में कुर्ब मोहबत सां शनाख़त सां हलनि त मुंहिंजे ख़्याल में ॾाढो बहितर आहे। महिरबानी। महिरबानी। व्यूअर्स, उम्मीद कयां थो त ही नंढड़ी कोशिश, ही नंढड़ो प्रोग्राम अवां सभिनी खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो। वरी के ॿिए प्रोग्राम सां तव्हां सां गॾु हूंदासीं। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।